सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह। सब तारीफ़ूं मुंहिंजे अल्लाह पाक जे लाइ जेको जहाननि जो ख़लकणहार आहे। हू वॾी कुदरत रखंदड़ क़ादिर आहे। रब जी कुदरत ऐं रब जी ताक़त जिन जो अंदाज़ो केर बि मापे नथो सघे। छो त रब जी ज़ात सिर्फ़ु इरादो कंदी आहे त उहा शइ थी वेंदी आहे। सो यकीनन हू वॾो रहीम, हू वॾो करीम, हू वॾो ख़ालिक, हू ज़बरदस्त ख़लकणहार आहे। सो क़ुर्बान वञा अल्लाह जी ज़ात तां। ऐं हीउ हिकिड़ो करिश्मो अल्लाह तबारक ताला असां बंधन जे लाइ हीउ करिश्मो मोकिलियो आहे। ऐं हुन रब करीम जी कुदरत सां यूसी जोक शरीफ़ ॻोठ हाजी आरिफ चांडियो जे रवासी बिलावल चांडियो जे टमाटे जे फसल में हीउ अजीब ऐं ग़रीब टमाटो थियो आहे, जेको इंसानी शिकिल सां मुशाहबत रखे थो। खेसि माण्हू परे परे खां ॾिसण आया आहिनि। यकीनन हीउ अल्लाह तबारक ताला जी करामत ऐं रब पाक जो करिश्मो आहे। असां गुनाहगारनि जे लाइ, असां गुनाहगार बंदा जेके दुनिया में वॾा गुनाह करियूं पिया, अल्लाह माफ़ करे। इहे सभु निशानियूं आहिनि मुंहिंजे रब करीम जूं, जेके असां इंसाननि जे लाइ ज़ाहिर कयूं वियूं आहिनि। ऐं यकीनन रब जी कुदरत वसी आहे। हू वॾो क़ादिर आहे, हू गफ़ूर रहीम आहे, हू रहीम आहे, हू करीम आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पाक तव्हां पढ़ंदा रहो, छो त अल्लाह जा फ़रिश्ता बि नबी करीम ते दुरूद मोकिलींदा रहंदा आहिनि। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह, सुबहान अल्लाह। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवा हय्युल क़य्यूम ला तख़ुज़ुहु सिनतुन व ला नौम लहु मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्दि मन ज़ल्लज़ी यशफ़उ इंदहु इल्ला बिइज़्निही यअलमु मा बैन ऐदिहिम व मा ख़लफ़हुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द व ला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा हुवल अलियुल अज़ीम।